जूही इस्लाम कोर्ट में दो भील जे लगल धरणे ते लठबाज़ी ऐं तशद्दुद जे कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि खे तशद्दुद जो टारगेट कंदड़ एसएसपी थरपारकर सहाफ़ियुनि मथां वेश्याणे तशद्दुद ख़िलाफ़ एसएचओ मरकज़ी एहतजाज सॾ ते जूही में हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िला दादू जे अॻवान इस्माइल पीरज़ादो, वारिस गाॾही, रोशन मेमून, असलम सुमरो, ख़ालिद शाहणी, ज़मीर हुसैन लाशारी, नूर नबी गाॾही, अज़ीज़ुल्लाह सियाल ऐं ॿियनि सहाफ़ियुनि जी अॻवानी में एहतजाज हथनि में बैनर प्लेकार्ड खणी हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऑफिस अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि चयो त इस्लाम कोर्ट में दो भील जे वारसनि तरफ़ां लॻल धरणे खे कवरेज ॾियण दौरान एसपी जे वेश्याणे तशद्दुद जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त एसएसपी थरपारकर धरणे ऐं पुलिस जे तशद्दुद जी कवरेज कंदड़ सहाफ़ियुनि पंहिंजे सहाफ़ती ज़िमेवारी निभाईंदे पुलिस गर्दी तां पर्दो खयो त सहाफ़ियुनि जी कवरेज कारी वर्दी वारा मच्छर जी इंसाफ़ ॾियारींदड़ खे ख़ामोश करण लाइ नाकाम कोशिश कई। हिननि चयो त आज़ाद सहाफ़त एसएसपी जे तशद्दुद जो वार असीं हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। आख़िर में हिननि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त आज़ाद सहाफ़त ते वार कंदड़ एसएसपी थरपारकर हसन नियाज़ी खे बरतरफ़ करे सहाफ़ियुनि ते तशद्दुद एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज दायरो कयो वेंदो। आकाश गाॾी, सिंध एक्सप्रेस न्यूज़, जोही।